हरीशाम विद मी किरणमीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं चवंदा आहिनि न त परेशानियूं तकलीफ़ूं आफ़तूं ईंदे वक़्तु ॿुधाईंदियूं कोन्हनि, ओचितो ईंदियूं आहिनि। राति खां वठी हाणे जेके मूंसां थियूं आहिनि मां पंहिंजे व्यूअर्स सां शेयर करणु चाहींदमि, त इन जे करे चवंदा आहिनि त सदिको लाज़मी ॾियो। हालांकि मां सदिको कढंदी आहियां, मुंहिंजी आदत आहे, ॿिए टे ॾींहं या रोज़ जेतिरो थी सघंदो आहे मूंखां मां ॾींदी आहियां। पर शायदि ॿिनि टिनि ॾींहंनि खां मां सदिको नाहे ॾिनो, मुंहिंजी का कोताही हूंदी या काई अहिड़ी शइ हूंदी, त उन जी वजह सां शायदि इहे प्रॉब्लम्स फेस करणा पवनि था। पहिरियां त राति मूं वटि, जीअं त तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त मां बर्ड्स रखंदी आहियां पाण वटि, मूंखे पसंदि आहिनि। मतिलबु मूं वटि कॉकटेल बर्ड्स आहिनि ऐं 4 आहिनि उहे। उन खां अलावा लव बर्ड अलॻि आहे मूं वटि। त राति जो जीअं उन्हनि जो रूटीन आहे, उन्हनि खे मतिलबु सुम्हारे करे उन्हनि जे मथां चादर विझी मां मज़े सां सुती पई हुअसि। मां बि हिकदमि उन्हनि छिरक भरियो आहे। इंसान बि निंड में छिरक भरींदो आहे, उथी वेही रहंदो आहे। त हिननि सां बि कुझु अहिड़ो मसइलो थियो हूंदो, इतफ़ाक़ा थींदो रहंदो आहे, ॾिसंदी रहंदी तमामु। पर राति मुंहिंजे जेको कॉकटेल पैरट, जेको मेल पैरट आहे, उनखे एॾो को ख़तरनाक क़िस्म जो धकु लॻो आहे जो उहो पंहिंजे पिंजरे जे अंदरि ई हुयो। हुनजा पर हुनजे पिंजरे में फासी पिया। हुन जीअं छिकण जी कोशिशि कई आहे पंहिंजो पाण खे, त उहो रतो रत थी वियो। ऐं उनखे ॾिसी करे मां सफ़ा रोई पियमि, मूंखां रड़ियूं निकिरी वियूं, छो जो हू एॾो हुन मां रतु पियो निकितो जो ईअं पियो लॻे ॼण हुनखे कंहिं कुही छॾियो आहे। उहो सफ़ा हिकिड़ो त वाइट ऐं उहो सॼो रेड थी वियो हुयो। उनखे जॾहिं मां खयों आहे पंहिंजे हथ में, त मुंहिंजी ॿाहुनि ते रतु, मुंहिंजे कंध ते हुनजे रत जा छींटा अची विया। मुंहिंजे कमरे जो जेको फ़र्श आहे उहो सॼो रत थी वियो। मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन आई। पोइ मां पंहिंजे जेको आहे हस्बैंड खे चयो त उथो ऐं हीउ ॾिसो हिनखे छा थी वियो आहे। ऐं असां हिकदमि राति जो 2 बजे हॉस्पिटल भॻा आहियूं। पर डॉक्टर उनखे जॾहिं चेकअप कयो आहे त डॉक्टर चयो एॾो घणो हुनखे धकु नाहे लॻो, पर हा जिथां हुनजो पर जो जेको स्टार्ट थो थिए जड़ मां, यानी हुनजे पर उतां निकिरी विया आहिनि, त हिन जे करे गोश्त मां हुनजे रत थी निकिरे। हुनखे थोरो ज़ोरदार धकु लॻो आहे। बहरहाल उनखे सॼो असां चेकअप वेकअप कराए, उनखे दवाऊं वग़ैरह लॻाराए, उनखे पैनाडॉल पियारे, ऐं वरी मां जॾहिं घर पहुती आहियां त सुबुह जीअं ख़ैर सां थी आहे। सुबुह जो नॉर्मल रूटीन, हर शइ नॉर्मल पंहिंजी जाइ ते। ऑफिस जीअं आई आहियां, घर खां निकिती आहियां, मुंहिंजे ख़्याल में चंद क़दम मां अॻिते भरिया हूंदा, मुंहिंजा 2 फ़ोन स्नैच थी विया। हिकिड़ो मुंहिंजो आईफोन हुयो, हिकिड़ो मुंहिंजो एंड्रॉइड फ़ोन हुयो। हाणे असां हिते पाकिस्तान जहिड़े शहर में, कराची में रहूं था, ऐं हिते असांखे का सिक्योरिटी कोन्हे का। असां जेकॾहिं ॿाहिरि निकिरूं था त असांखे पंहिंजी जान जी सिक्योरिटी कोन्हे, असांखे पंहिंजी शयुनि जी सिक्योरिटी कोन्हे का। असां कंहिंखे दांहुं ॾियूं? जेकॾहिं असां NCB कटरायूं था त छा गारंटी आहे त असांखे सही सलामत पंहिंजा फ़ोन्स मिलंदा? हिकिड़ो त अॼुकल्ह जेको ट्रेंड हली रहियो आहे नॉन PTA फ़ोन जो, अॼु मां नॉन PTA फ़ोन रखी पछतायां थी। ऐं जंहिंजो न मूं वटि दॿो आहे, उहा किट जेका तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त किट ईंदी आहे, रुॻो मोबाइल फ़ोन तव्हांखे मिलंदो आहे। ऐं एंड्रॉइड फ़ोन त मुंहिंजो अलाए केतिरो पुराणो हुयो। त हाणे मां उहा रिपोर्ट कयां त कयां कीअं? न IMEI नंबर आहे मूं वटि, न हुननि जा बॉक्सिस आहिनि, कीअं ट्रेस करायां? मूंखे सम्झ में का ॻाल्हि कोन थी अचे। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि तव्हां ॿाहिरि निकिरो था त अॼुकल्ह जा उहे हालात कोन्हनि त तव्हां सुठो फ़ोन पाण सां गॾु खणी निकिरो। जॾहिं बि निकिरो था तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि इहा शइ सम्झायो त भई इंफॉर्म ई करिणो आहे, पंहिंजे घर भातियुनि सां कॉन्टेक्ट में ई रहणो आहे, त तव्हां कीपैड फ़ोन ॿारनि खे ॾियो, या तव्हां वॾा बि पाण सां गॾु हिकिड़ो कीपैड फ़ोन लाज़मी रखो, त बर वक़्तु जेको आहे तव्हां पंहिंजी फैमिली सां, पंहिंजे सर्कल में तव्हां कॉन्टेक्ट में अची सघो। त इहे अॼुकल्ह जा हालात आहिनि। हूअं ई हालात ओवरऑल तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान जा कहिड़ा हली रहिया आहिनि, पर हीअ जेके हालात आहिनि ॾाढा ॾुखिया आहिनि। ऐं जॾहिं तव्हांजी हक़ हलाल जी शइ हूंदी आहे न, तव्हांखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे ऐं ॾुख बि तव्हांखे थींदो आहे। त जॾहिं तव्हां पैसा जोड़े का शइ वठंदा आहियो न, उन में तकलीफ़ अञा वधीक थींदी आहे। हा, असां अॼु जे दौर में आईफोन नथा अफोर्ड करे सघूं, करण वारा कंदा हूंदा, पर असां नथा करे सघूं। असां उहे माण्हू आहियूं जेके पैसा जोड़े वठंदा आहियूं। त वाक़ई इहा हक़ीक़त आहे त मां बि पैसा गॾु करे मां पंहिंजो आईफोन वरितो हुयो, ऐं अॼु उहो मूं वटि कोन्हे को। सो बहरहाल अगरि नसीब में हूंदो त मिली वेंदो, ऐं जेकॾहिं नसीब में न हूंदो
त मां पंहिंजे घर भातियुनि तां पाण ताईं पंहिंजे पखियुनि तां मां सदिको करे छॾियो। त इन करे जेको आहे तव्हां बि एहतियात कयो, मां बि एहतियात कयां, मां पंहिंजी हिते टीम खे बि चवणु चाहींदसि त तव्हां सभई बि एहतियात कयो, छो जो अॼुकल्ह जा हालात ॾाढा बुरा थी विया आहिनि। ऐं मूंखे उन्हनि स्नैचर्स जी शक्ल बाक़ाइदा यादि आहे, मुंहिंजे साम्हूं जेकॾहिं अची वञनि त मां हीअं शायदि उन्हनि खे कुटण लाइ तयारु थी वञा, पर पिस्टल जे साम्हूं माण्हू मजबूर थी वेंदो आहे, पिस्टल जे साम्हूं माण्हू ॻाल्हाए न सघंदो आहे। हुन जहिड़े तरीक़े सां मुंहिंजे हथ मां मोबाइल्स फुरिया आहिनि, तव्हां यकीन कयो मुंहिंजे हिते रूंड अची वई आहे। मूंखे उन वक़्तु अहसासु कोन थियो, ऑफिस अचण खां पोइ जॾहिं मां सैनिटाइज़र पंहिंजे हथनि कयो आहे त मुंहिंजो हथु कुरण लॻो आहे ऐं मां ॾिठो आहे त उन रतु पियो निकितो मुंहिंजे हथ मां, मां ॾिसी करे परेशान थी वियसि त इहो थियो छा आहे मूंखे। सो बहरहाल अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। ऐं अॼु जेको आहे वर्ल्ड हेल्थ डे बि आहे, त असां पंहिंजे गेस्ट खां अॼु इहो ज़रूरु पुछंदासीं त वर्ल्ड हेल्थ डे बेसिकली असां छो मल्हाईंदा आहियूं, हिन जो मक़सदु छा आहे मल्हाइण जो, ऐं छा असां पंहिंजी सिहत जो उहो ख़्यालु रखूं था। स्पेशली मां हिते फीमेल्स जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदसि, जेके असांजी भेनरूं आहिनि, जेके वर्किंग लेडी आहिनि, या जेके असांजे घरनि में असांजी माइरूं भेनरूं जेके वेठल आहिनि, छा हू पंहिंजो ख़्यालु रखनि थियूं? छा असांखे पंहिंजियूं नंढियुनि नंढियुनि शयुनि जो अहसासु थिए थो त असांजो जेकॾहिं ब्लड प्रेशर हाई आहे त छो आहे, जेकॾहिं असांजी शुगर लो रहे थी त छो रहे थी? अॼु जे दौर में असां वटि एनीमिया जा पेशेंट्स बि तमामु घणा आहिनि, असांखे जेको आहे आयरन जी कमी बि तमामु घणी आहे, असांखे जेको आहे कैल्शियम जी कमी बि तमामु घणी आहे, पर असां ख़्यालु न रखंदासीं। असां इन्हनि शयुनि खे निग्लेक्ट करे असां अॻिते वधण जी दौड़ में लॻी विया आहियूं। सिहत सभिनीनि खां पहिरियां आहे, असांखे अॼु जे दौर में पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिणो आहे, उन खां पोइ ॿियूं शयूं आहिनि। जेकॾहिं सिहत न हूंदी त असां कुझु बि नथा करे सघूं। सो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼु असां हिकिड़ो त वर्ल्ड हेल्थ डे जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, ऐं ॿियो असां अॼु ॻाल्हाईंदासीं पंहिंजे शो में वात जो ऐं गले जो जेको कैंसर थिए थो उन जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर अयाज़ शेख साहब, जेके कंसल्टेंट एंडोक्रोनोलॉजिस्ट आहिनि, डायबिटोलॉजिस्ट आहिनि ऐं कॉस्मेटोलॉजिस्ट आहिनि। उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो डॉक्टर साहब, ठीकु आहियो? फर्स्ट क्लास। ॾाढो अफ़सोस थियो तव्हांजी ख़बरी जेकी बस तव्हां अफ़सोस न कयो, न दुआ अलाह साईं कयो, तव्हांखे मिली वेंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। उमेद कोन्हे छो कराची अलाह कराची आहे, ऐं कराची में का शइ वई त तव्हां हुनखे विसारे छॾियो। न कॾहिं कॾहिं माना मुजिज़ा बि थींदा आहिनि। होप फॉर द बेस्ट। उन खां अलावा असां सां गॾु हिते डॉक्टर अनीता वलेचा मौजूदु आहिनि, जेके कंसल्टेंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहिनि ऐं असिस्टेंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी JPMC JSMU। उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? सॉरी तव्हांजो नालो थोरो जेको आहे डॉक्टर अनीता वलेचा। हा, वलेचा मूंखे चवण में थोरो प्रोनाउंस करण में ॾुखियो लॻो। कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अलाह जो। तव्हांजो ॿुधी करे ॾाढो अफ़सोस थियो, मूंखे जल्द मिली वेंदो। अफ़सोस रहिजी वियो आहे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। डॉक्टर साहिबा, जीअं त अॼु वर्ल्ड हेल्थ डे आहे त उन में ज़ाहिर आहे हर शइ अची थी वञे, त डॉक्टर साहब सां त इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं, पर तव्हां सां बि ॻाल्हाइणु चाहींदसि त बेसिकली वर्ल्ड हेल्थ डे आहे छा? देखो, मेनली जेकी ॻाल्हि आहे वर्ल्ड हेल्थ डे, इन जी माना इहो त हिकिड़ो ॾींहुं रखियो वियो आहे पूरे साल में, जंहिंमें असांखे जेको आहे हेल्थ जे बारे में, पंहिंजी सिहत जे बारे में आगाही ॾियण जे बारे में, ताकी जेको आहे न हिकिड़ो ॾींहुं, हालांकि सॼो साल पंहिंजे पाण खे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु खपे, पर इहो ॾींहुं स्पेशल आगाही जो ॾींहुं रखियो वियो आहे ताकी जेको आहे माना सॼी दुनिया में इन जे बारे में आगाही ॾिनी वञे त पंहिंजी बॉडी ते कोई सिम्टम थियनि था, कोई निशानियूं अचनि थियूं त उन जो ख़्यालु कयो ऐं फ़ौरन डॉक्टर खे ॾेखारियो, उनखे इग्नोर न कयो वञे। त इहो हिकु आगाही जो ॾींहुं इन करे जेको आहे न माना सेलिब्रेट कयो थो वञे। सही। अच्छा, त इन में जेको आहे गले जो ऐं वात जो कैंसर बि अची थो वञे? अच्छा, अगरि असां हाणे कैंसर जे हवाले सां, छो त मां मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट सां, त ज़ाहिर सी ॻाल्हि असां कैंसर जे बारे में डिस्कशन अगरि कयूं त अगरि हे वारो जेको महीनो आहे वर्ल्ड हेल्थ कैंसर डे अॼु जो ॾींहुं आहे 7 अप्रैल, अदरवाइज़ हे पूरो महीनो अप्रैल जो जेको आहे उहो हेड एंड नेक कैंसर अवेयरनेस मंथ तौर ते सेलिब्रेट कयो वेंदो आहे सॼी दुनिया में। ठीकु आहे।
अच्छा, हेड एंड नेक कैंसर में जेको आहे नक खां वठी करे गले ताईं तव्हांजा जेके सॼी बॉडी जा अज़्वा आहिनि उन जा कैंसर थियनि था, जंहिंमें तव्हांजो जेको आहे न नज़ल कैविटी आहे नक जो, उनजे अलावा साइनसिस आहिनि, ओरल कैविटी आहे जंहिंमें मुंहुं जी झिल्ली थी सघे थी, ज़बान थी सघे थो, उनजे अलावा जेको आहे हाइपोफेरिंग्स आहे ऐं जितां असां गीत ॾींदा आहियूं खाधे खे, ऐं वॉइस बॉक्स आहे जंहिंखे असां लैरिंग्स चवंदा आहियूं, उनजे अलावा थायराइड, इहे सभिनी जे कैंसर्स इन जॻह में किथे बि अगरि कैंसर थिए त इन सभिनी खे मिलाए करे असां जेको आहे हेड एंड नेक कैंसर चवंदा आहियूं। ठीकु आहे। अच्छा, इन में जेको आहे पाकिस्तान में जेको आहे सभिनी कैंसर्स मां 40% जेको आहे इंसिडेंस आहे हेड एंड नेक कैंसर्स जो, जंहिंमें जेको आहे सभिनी खां वधीक मर्द हज़रात में थींदो आहे। सेकेंड मोस्ट कॉमन ब्रेस्ट कैंसर खां पोइ जेको आहे उहो औरतुनि में बि इहो पायो वञे थो। अच्छा, इन जा मेन जेकी वजूहात आहिनि उनमें जेको आहे न असांजे कराची में सभिनी खां वधीक जेको कॉमन आहे, ॿियनि जॻहियुनि ते बि आहे पर सभिनी खां वधीक कराची में आहे, जंहिंमें पान, छालिया, गुटको, मैनपुरी, मावा, तंबाकू नोशी, कंहिं बि सूरत में स्मोकिंग, सिगरेट स्मोकिंग हुजे या वरी अल्कोहल जो यूज़, त इहे सभु जेके आहिनि जा रिस्क फैक्टर्स आहिनि जंहिंजे करे जेको आहे न यूजुअली माना जेको आहे इहो कैंसर पायो थो वञे। ऐं तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त पंहिंजे जेके बि वर्किंग आहिनि माना सभिनी जे वात में तव्हां जेको आहे न माना पान, छालिया, गुटको इहो तव्हां ॾाढो कॉमन ॾिसंदव, कराची में ॾाढो कॉमन ॾिसंदव। ऐं असां ॾे इहे जेके आहिनि न पेशेंट जेके आहिनि न, मतिलबु ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त इहे पेशेंट जेके कैंसर्स जेके ईंदा आहिनि उहे शुरूआती स्टेज में न ईंदा आहिनि, उहे जेकी ॾाढी एडवांस स्टेज में ईंदा आहिनि। इन जे अगरि असां माना निशानियुनि जी ॻाल्हि कयूं त अगरि जेको आहे न माना मुंहं में कोई छालो आहे, 2 खां 3 हफ़्ता थिया आहिनि, दवायूं वठूं था त बि ठीकु नथो थिए, या उनजे अलावा लगातार नक बंदि रहे थो, 2 खां 3 हफ़्ता थियो आहे, दवायूं वरितियूं पोइ बि सेटल नथो थिए, बिना वजह नक मां रत अचे थी, या वरी गीत ॾियण में कोई ॾुखियाई थिए थी, या वरी साह खणण में कोई दुश्वारी थिए थी, उनजे अलावा जेको आहे आवाज़ जी तब्दीली, लगातार अगरि मुसलसल आवाज़ जी तब्दीली आहे त जेको आहे न इहे सभु निशानियूं जेके आहिनि इहे माना हेड एंड नेक कैंसर्स जूं निशानियूं आहिनि। या वरी जेको आहे गर्दन में किथां खां ॻोड़ी अची थी वञे, अक्सर जेके आहिनि न माना मेजॉरिटी जेकी असांॾे अचे थी, असांजे JPMC में बि अचे थी, उहे जेके माना ए ॻाल्हि जो जेको मुंहुं जो कैंसर थिए थो उन में आर पार बिल्कुलु सोराखनि सां अचनि था, ॾाढी एडवांस स्टेज में अचनि था, या मुंहुं में अंदरि एॾो वॾो जेके आहे न माना कॉलीफ्लावर टाइप जो लीजन सां माना इन तरीक़े सां प्रेज़ेंट था कनि, या नेक में हेॾा वॾा नोट्स आहिनि इन सां प्रेज़ेंट था अचनि, त यूजुअली छा आहे त इहो एडवांस स्टेज में अचनि था। रीज़न इहो बि आहे त माना थोरो घणो थिए बि अथो त उन्हनि खे इहो लॻे थो त कुझु बि न आहे, ऐं जेको आहे न डॉक्टर खे ॾेखारिनि नथा, त अगरि इन मां कोई बि अहिड़ी शइ जेको मां निशानियूं ॿुधायूं थिए थो त फ़ौरन ENT सर्जन यानी कन नक गले जे डॉक्टर खे ॾेखारणु खपे। उहे डॉक्टर जेके आहिनि तव्हांजो मुआइनो कंदा, चेक कंदा, ॾिसंदा त भई इहो छा थो लॻे, अगरि उन्हनि खे शक लॻे थो त भई इहो कैंसर थी सघे थो, पोइ उनजी की बायोप्सी थींदी आहे। बायोप्सी जो बि हिकिड़ो मिथ आहे त भई बायोप्सी करण सां बीमारी वधी वेंदी आहे। अक्सर असांजे पेशेंट ईंदा आहिनि त हेतिरो हुयो पोइ बायोप्सी कराई से वधी, एक्चुअली ईअं न आहे, उहो जेको पीरियड जेको टाइम ड्यूरेशन उहो जेको घर स्पेंड करे आया आहिनि, एॾो टाइम लेट करे आया आहिनि, उनजे करे उहो वधी वियो आहे। बायोप्सी जो मेन मक़सदु जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे त भई तव्हां टुकड़ो कढंदव, कंफर्म कंदो त भई हिन में कैंसर आहे बि या न आहे, अगरि आहे त वरी कहिड़े टाइप जो कैंसर आहे, ठीकु आहे, उनमें कंफर्मेशन बि थींदी आहे टाइप ऑफ कैंसर, छो त हर कैंसर जी टाइप जी हिकु डिफरेंट जेको आहे न माना ट्रीटमेंट हूंदो आहे। अल्दो हेड नेक कैंसर जेको आहे न मोर देन 90% जेको आहे न स्क्वेमस सेल कार्सिनोमा थींदा आहिनि, पर ॿियो बि टाइप ऑफ कैंसर थी सघे थो जंहिंमें कुझु कॾहिं कॾहिं लिम्फोमा सां बि पेशेंट प्रेज़ेंट कंदो आहे, उनजो हिकु ट्रीटमेंट प्लान हिकु डिफरेंट हूंदो आहे। कॾहिं कॾहिं सार्कोमा ॾाढा रेयरली ईंदा आहिनि पर उहे बि थी सघे थो, उनजो डिफरेंट ट्रीटमेंट प्लानिंग हूंदी आहे। अच्छा, बायोप्सी कराइण खां पोइ वरी असां CT स्कैन बि कंदा आहियूं। CT स्कैन करण जो मक़सदु जेको हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त कहिड़ी स्टेज ते आहे न, केसि ताईं वियल आहे, अगरि माना जेको आहे मुंहुं जो आहे त सिर्फ़ु मुंहुं ते वियो आहे, या हे बोन्स इन्वॉल्व थियल आहिनि, या नेक में वियो आहे, कहिड़ी स्टेज ते पहुतल आहे, उनजे हिसाब सां पोइ वरी फर्दर असां ट्रीटमेंट प्लान कंदा आहियूं। ट्रीटमेंट जे पार्ट में जेको आहे उनमें सर्जरी बि हिकु ऑप्शन आहे, डिपेंड थो करे कहिड़ी स्टेज में प्रेज़ेंट थो करे, कीमोथेरेपी आहे, शुआऊं आहे, उहो अगेन माना डिसाइड थींदो आहे त कहिड़ी स्टेज ते आहे, कहिड़ो टाइप आहे, उन हिसाब सां प्लान कंदा आहियूं। बिल्कुलु, तव्हां सां अञा बि गुफ़्तगू करणी आहे। डॉक्टर साहब बि असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहब कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। अच्छा, वर्ल्ड हेल्थ डे अॼु मल्हायो पियो, कुझु
मतिलबु 6 ते सेलिब्रेट कंदा आहिनि, कुझु 7 ते सेलिब्रेट कंदा आहिनि। पर जीअं अधी ॻाल्हि कई असांजी भेण त मतिलबु हीउ सॼो मंथ बि कैंसर जे हवाले सां बि आहे ऐं वर्ल्ड हेल्थ डे बि आहे, त तव्हांजी नज़र में सिहत सभिनि खां पहिरियां ज़ाहिरा आहे, त उनखे मतिलबु ख़्यालु कीअं रखिजे? अच्छा ॾिसो, पहिरियों त तव्हांखे हिकिड़ो मां बैकग्राउंड ॿुधायां। तव्हां जीअं पुछो न त वर्ल्ड हेल्थ डे माना एक्चुअली माना हिन जो जेको मतिलबु स्टार्टिंग थी न 1948 में माना थी हुई, ठीकु आहे न, 7 अप्रैल 1948 ते थी हुई। उन खां बाद में वरी माना 1 साल खां बाद में हिननि माना 2-3 कंट्रीज़ पाण मिली करे हिकिड़ी मीटिंग कई त माना असां जेको आहे न को हर साल माना फ्यूचर में अहिड़ो जेको आहे माना असां मतिलबु सेलिब्रेट कयूं जीअं असां माण्हुनि जी सिहत जे हवाले सां उनखे असां आगाही ॾेई सघूं। ऐं उन जा हर साल हिकिड़ो माना मुख़्तलिफ़ थीम रखियो हुयो। 1950 में जेको आहे न बाक़ाइदे तौर पे जीअं माना वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन माना ठही, उन खां पोइ माना हर साल जेको आहे न माना हुननि जेको आहे उन जेको हिकु प्रोग्राम माना ऑर्गेनाइज़ कंदा 7 अप्रैल ते। जीअं हाणे असांजो लास्ट ईयर माना जेको थीम हुयो त माना हेल्थ एंड डाइट, ठीकु आहे न। हिन दफ़े जेको थीम आहे माना 2026 जो माना हिन जो जेको आहे माना जेको आहे न मतिलबु ऑल टुगेदर स्टैंड विथ साइंस, ठीकु आहे न। असां माना सभिनी खे जेको आहे न हक़ु आहे त सभिनी जी सिहत, अमीर हुजे ग़रीब हुजे, उनखे माना इक्वली जेको आहे न माना अपॉर्चुनिटीज़ मिली वञनि त पंहिंजी माना सिहत जे हवाले सां पाण खे माना जेको आहे न आगाही ॾेई सघे ऐं उनखे माना जेको आहे इम्प्लीमेंटेशन माना जेको आहे न करे सघे। जेको तव्हांजो मतिलबु सुवालु हुयो सिहत जे हवाले सां, ॾिसो अॻे चवंदा हुया हेल्थ इज़ वेल्थ, ठीकु आहे न। अॻे न अञा बि ईअं ई चवंदा आहिनि हेल्थ इज़ वेल्थ। छा तव्हां ॾिसो था त उहो जेको स्लोगन आहे असां उनखे इम्प्लीमेंट कयूं था, फॉलो कयूं था? कंहिं जॻह ते बि माना जेको आहे न बसि सिर्फ़ु नाले में रहिजी वियो आहे हेल्थ इज़ माना वेल्थ, ठीकु आहे। तव्हां वञो कंहिं होटलनि में, वञो कंहिं रेस्टोरेंट्स में, तव्हांखे पेर पाइण जी जॻह न, हर जॻह ते जेको ॾिसो त तव्हांखे जंक फूड मिलंदो, ठीकु आहे न। माण्हू माना मुख़्तलिफ़ शयूं जेके असांजी सिहत जे हवाले सां शयूं आहिनि उहे त असांजी ज़िंदगीअ मां ख़तमु थी वियूं आहिनि, ठीकु आहे न। माण्हू माना बीमारियुनि जे पोयां मतिलबु हर माण्हू ॾिसो त बीमार आहे। हिकु घर में जेके 8 भाती रहनि था, 8 मां 4 माना जेको आहे न बीमार आहिनि। इन जो माना कारण तव्हां ॾिसो इहो तव्हांजी न त एक्सरसाइज़ आहे, तव्हां खाई पी करे माना सुम्ही था पओ, न जेको आहे न माना तव्हां वॉक कयो था, न तव्हां जेके माना जीअं सब्जियूं असां फोकस कंदा आहियूं त मतिलबु वेजिटेबल जेको आहे न वठो। डॉक्टर साहिब जन माना वेजिटेरियन आहिनि त माना ॾिसो हेल्दी आहिनि, ठीकु आहे न। असां जेके ॿिया माण्हू जेके जंक फूड वठनि था पिया खाई खाई माना ओबेसिटी, हाणे ओबेसिटी माना 8-10 बीमारियुनि खे जेको आहे न जनमु ॾिए थी। तव्हांजी डायबिटीज़ माना जो आहे न ओबेसिटी जे करे थिए थी, तव्हांजी माना तव्हांखे स्ट्रोक थी सघे थो, तव्हांखे हार्ट अटैक थी सघे थो, तव्हांखे जेको आहे न कैंसर थी सघंदो। खोड़ सारा कैंसर्स आहिनि जेके माना ओबेसिटी जे करे माना जनमु वठनि था पिया, ठीकु आहे न। पर असांजा माण्हू उन शइ खे माना मुसलसल जेको आहे न नज़रअंदाज़ कनि था पिया, ठीकु आहे। असांजे मुल्क में जेके बीमारियूं अचनि थियूं मेन कारण ॾिसो न हिकु त मेल न्यूट्रिशन, तव्हांजी जेको आहे न माना उन खां अलावा सफ़ाई न हुजणु, सही आहे। उन खां अलावा जेको आहे न मतिलबु तव्हांजी सिहत ते ख़र्चो न आहे, कोई बि माना गवर्नमेंट हुजे या प्राइवेट सेक्टर्स हुजनि, कोई उन ते माना ख़र्चु करण लाइ तयारु न आहे। जेको आहे तव्हां कॾहिं ॾिठो आहे त केतिरा असांजी मोबाइल जेके सर्विसिस आहिनि माना हेल्थ रिलेटेड जेको आहे न की स्कूलनि में वई हुजनि या की कॉलेजिस में या की यूनिवर्सिटी में वञी करे उते को माना चेकअप कंदा हुजनि की ॿारनि जो या जेके माना स्टूडेंट्स आहिनि उनजो भई ॿियो न त मंथली या क्वार्टरली जेको आहे न उनखे माना चेक कनि, ठीकु आहे न। भई तव्हांजो कोई हाणे असां जीअं कैंपिन में वेंदा आहियूं, ठीकु आहे न, डायबिटीज़ जी का कैंप थींदी आहे, बेसिकली जीअं मां डायबिटोलॉजिस्ट आहियां त माना जेको आहे न असां वेंदा आहियूं न, माण्हू ईअं कचहरी जे लाइ ईंदा आहिनि मोहबत में त यार चलो भला जो कैंप लॻी आहे, जॾहिं उहो टेस्ट कराईंदा आहिनि शुगर ॾिसंदा आहियूं त 400 शुगर 500 शुगर हुन जी हूंदी आहे। उहो चवंदा साईं तव्हांजी जेको आहे न माना मीटर सही, असांखे त कोई सिम्टम ई न आहे, ठीकु आहे न। भई सिम्टम्स जो माना हुजणु ज़रूरी न आहे त इनिशियली जेके तव्हांखे जेकॾहिं सिम्टम्स आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी असांजी फैमिली में हिकिड़ो माना हिकिड़ो मोटो माण्हू हुयो न, असां हुनखे चयोसीं दादा तूं पंहिंजो कोलेस्ट्रोल लेवल इहे सभु शयूं पंहिंजी जेको आहे न चेक कराए। हुन जॾहिं ॾिठियूं त सभु हाई अचनि पियूं न। हुन हार्डली 15 ॾींहं 10 ॾींहं माना जेको आहे न माना एंटी कोलेस्ट्रोल ड्रग्स वरितियूं। उन खां बाद में जेको आहे मूंखे त हाणे कोई साइन सिम्टम ई न आहे, मां ठीकु आहियां, सही आहे न। हलंदो रहे 1 साल 2 साल 3 साल, ख़बर पई हार्ट अटैक थी वियो न। जॾहिं हुनजी लैब दाख़िल थियो, जॾहिं वरी टेस्टियूं करायूं त ट्राइग्लिसराइड्स 800, साईं कोलेस्ट्रोल 300, ठीकु आहे न। त पोइ माना हुनजी मेन कारण बणिजी वियूं हुन जूं, ठीकु आहे न। जेसीं ताईं तव्हां माण्हू खे इन शइ जी आगाही न ॾींदो त वरी तव्हांखे माना कंटिन्यू ड्रग्स वठणियूं आहिनि। तव्हां हुनखे फॉलोअप ते अचो माना 3 महीने खां बाद में वरी तव्हां पंहिंजो लिपिड प्रोफाइल करायो, वरी तव्हां पंहिंजी HbA1c करायो, ॾिसो तव्हां प्री डायबिटिक्स न थी विया आहियो, ठीकु आहे न। इहे सभु शयूं इहे सभु माना हिडन ऐं साइलेंट डिज़ीज़िस आहिनि
जेकॾहिं असां हिननि खे माना ॾिसंदासीं फोकस न कंदासीं त इहे अॻिते हली करे खोड़ सारी जो कनि हिकिड़ो माण्हू ॾिसो न ही इज़ नॉट अलोन इन हिज़ फैमिली, उनजे पोयां हिकिड़ो कुटुंब आहे, सही आहे न। उन कुटुंब सां गॾोगॾु माना सॼी तव्हांजी नेशन आहे, माना तव्हां जिते कमु था कयो उहो डिस्टर्ब था थियनि, सभु शयूं माना डिस्टर्ब थी थियनि। त माण्हू खे घुरिजे त पंहिंजी इन्हनि शयुनि खे पंहिंजी मेंटल हेल्थ खे ॾिसनि। फिज़िकल त आहे पर जेके तव्हां भले दुनिया जा जेको न लखे तव्हां वटि जेके न फैसिलिटीज़ हुजनि, पर जेके तव्हांजी मेंटल हेल्थ न आहे, मेंटल हेल्थ न आहे न, त उहे माना स्ट्रेस कैन कॉज लॉट ऑफ डिज़ीज़िस। बिल्कुलु थिए थो। ऐं जॾहिं बि तव्हां कंहिं शइ जो स्ट्रेस वठंदा आहियो त सभिनि खां पहिरियां तव्हांखे जेको आहे शुगर ई थींदी आहे, मां इहो ॾिठो आहे। हा न नो डाउट आहे। बिल्कुलु असां ॻाल्हायूं था, छो त ब्रेक जो बि वक़्तु आहे जी वर्स, हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो रंगन भरी शाम, ऐं रंगन भरी शाम में थियो आहे ब्रेक जो वक़्तु, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, में तव्हांखे बलिकार कंदासीं। इनायत भाउ अॼु असांखे मज़ेदार म्यूज़िक ॿुधाई आहे वेलकम बैक खां पोइ। इनायत भाउ वेरी नाइस, थोरो डिफरेंट हिन में फ्लेवर तव्हां ॾिनो, गुड ज़बरदस्त। अच्छा जी, हींअर असांखे जॉइन कयो आहे असांजो पंहिंजो भाउ आहे, सिंगर आहे, ऐं हिन नालो आहे सूरज गुल, उन्हनि खे बि बलिकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। थैंक यू भाउ ठीकु आहियो? अल्लाह जो करम, तव्हां ठीकु आहे? तव्हांजी तमामु बहितर, मौला पाक तव्हांखे ख़ुशि रखे। आमीन आमीन, थैंक यू। अच्छा जी, केतिरो टाइम थी वियो आहे तव्हांखे सिंगिंग फील्ड में? जी सिंगिंग खे बाक़ाइदा त तमामु टाइम थोरो शो थियो मूंखे। हाणे असुलु शौक़ु बचपन खां हुयो, कुझु मजबूरी वड़ियूं हुयूं जंहिंजे करे हिन फील्ड में न सघियासीं। तक़रीबन 25 सालनि खां पोइ मूं इहो हिन फील्ड में वरी ॿीहर प्यार पातो आहे। सही, त छा उहे रीज़न्स हुआ जंहिंजी वजह सां तव्हां? बसि कुझु घरेलू अहिड़ियूं मजबूरियूं ज़िम्मेदारियूं हुयूं जंहिंजे करे न पिया करे सघूं शइ खे कंटिन्यू। त मतिलबु अहिड़ी फील्ड जंहिंमें तव्हांजो इश्क बि हुजे, तव्हां अॻिते बि वधणु चाहियो, वरी उन खां गैप वठणु सवलो हुयो? अहिड़ो को ज़रियो न हो न, ज़िम्मेदारियूं वड़ियूं मुंहिंजो ॿियो को ज़रियो न हो जो असां हिन फील्ड में अचूं। वरी सही, अहिड़ी का मालिकी न हुई, का सपोर्ट न हुई, जंहिंजे करे रहिजी वियासीं। ऐं हाणे छा पिया महसूसु कयो? बहितर तमामु, सभु ज़िम्मेदारियूं पूरियूं करण खां पोइ हिन शइ में अचणु असां लाइ तमामु ॾाढो सुठो महसूसु थियो आहे। कीअं महसूसु था कयो त कीअं इहा फील्ड इहा सिंगिंग? बहितरीनु, चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़ज़ा, उहो बिल्कुलु हक़ीक़त आहे, ईअं ई आहे। पाण बि ख़ुशि रहो ऐं आवाम खे बि ख़ुशि रखो, इन खां वधीक ॿी कहिड़ी सुठी शइ थी सघे। सही। अच्छा, ऐं छा तव्हां सिखिया प्रॉपर वरिती आहे या बसि जीअं अक्सर सिंगर्स हिते ईंदा आहिनि चवंदा आहिनि त असां ॿुधी ॿुधी सिखिया आहियूं? असां ॿुधी न, जहिड़ो शौक़ु हुयो असांखे अलाह ताला एॾो सुठो उस्ताद ॾिनो बि सही, पर मौक़ो न मिलियो जो असां हुनखे टाइम ॾेई कुझु सिखूं। हिन वक़्तु जेको कुझु बि आहे असां वटि, उहा देन आहे ख़ान साहब, ग़ुलाम शबीर समो साहब, या उनजी सोहबत आहे, मोहबत आहे, जो असां एतिरो कुझु बि ॻाए सघूं था। बाक़ी हींअर असां पंहिंजी हिकिड़ी क्लब जॉइन कई आहे, हीअ त असां पंहिंजो उस्ताद विहारियो आहे, उनजा ऑनर बि असां पाण ई आया आहियूं। ठीकु आहे, उते हाणे बाक़ाइदा शुरू कयो आहे सिखण बि सेखारण बि, अलहमदिल्ला सुठो कमु पियो हले। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। त असां सां गॾु डॉक्टर साहब बि हिते मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, इहा त मूंखे ख़बर आहे त तव्हांखे बि थोरो घणो सिंगिंग जो शौक़ु आहे? थोरो घणो न, काफ़ी सारो हुयो पर हाणे थोरो घटिजी वियो आहे। ज़िम्मेदारियूं कुझु माना क्लिनिक्स सुबुह शाम कमकारियूं माना, पर पोइ बि माना थोरो कुझु चुंगारींदा आहियूं। सही। त मतिलबु इहो जेको तव्हांखे शौक़ु हुयो, चई सघिजे थो त कॉलेज जे दौर खां हुयो या कॾहिं खां इहो थियो हुयो? मैडम किरण, नंढपण खां अमड़ ॿुधाईंदी आहे त स्कूल मां ईंदे चारपाई जे हेठां वञी करे कुझु न कुझु चवंदे मां चवंदो माना त ॻाईंदो बि हुयो। सही सही आहे न, त माना नंढपण खां स्कूल ज़माने खां वठी जेको आहे न उहो आहे माना एज़ ए प्रोफेशनल, जीअं साईं जन गुल साहिब चवनि ॿुधायो त कुझु ज़माने में कुझु शयूं थी वेंदियूं, असांजो वरी फोकस पढ़ाई ते हूंदो हुयो,
त डॉक्टर थियणो हुयो त इन करे माना पढ़ जॾहिं बि चांस मिलंदो आहे कॉलेज लाइफ में स्टूडेंट लाइफ में इवन हिते बि कराची में बि माना मुख़्तलिफ़ अकेडमियुनि में सिंगिंग कंदो आहियां बेसिकली गज़ल सिंगर आहियां ऐं पॉप शॉप सां शौक़ु न आहे सही ऐं माना जेको आहे न बसि ईअं एज़ अ प्रोफेशनल न बसि संगत साथ में या कचरियुनि में या कॾहिं कॾहिं सही सही त हींअर तव्हां खां कुझु ॿुधणु चाहींदासीं कुझु ॿुधाइणु चाहींदा ॿुधाईं त हिकिड़ो आशिक़ निज़ामाणी साहिब जो गीत आहे उहो मां ज़रूरु तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि। ज़रूरु ज़बरदस्त। दर्द दिल जो वधी जो वींदो आहे कोई तोखे पयो सड़ींदो आहे कोई तोखे पयो सड़ींदो आहे दर्द दिल जो वधी जो वींदो आहे दर्द दिल जो वधी जो वींदो आहे घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि पर कोई हौसलो न ॾींदो आहे पर कोई हौसलो न ॾींदो आहे कोई तोखे पियो सॾींदो आहे कोई तोखे पियो सॾींदो आहे दर्द दिल जो वधी जो वींदो आहे छो परेशान थी वियो आहीं छो परेशान थी वियो आहीं छो परेशान थी वियो आहीं ज़िंदगीअ में ईअं बि थींदो आहे ज़िंदगीअ में ईअं बि थींदो आहे कोई तोखे पियो सॾींदो आहे दर्द दिल जो वधी जो वींदो आहे प्यार खे तूं मज़ाक थो सम्झी
खे तूं मज़ाक थो सम्झी प्यार खे तूं मज़ाक थो सम्झी पाण सूलीअ ते को टंगींदो आहे पाण सूलीअ ते को टंगींदो आहे कोई तोखे पियो सॾींदो आहे दर्द दिलि जो वधी जो वेंदो आहे दर्द दिलि जो वधी जो वेंदो आहे वाह 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 बहितरीन बहितरीन मुंहिंजो मूड ख़राबु आहे पर डॉक्टर साहब तव्हां मूड सही करे छॾियो तव्हांखे छो परेशान थियो ज़िंदगी में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे बाबा होता रहता है हलो ख़ैर आहे पर नो डाउट तव्हांजी आवाज़ वाकई सुठी आहे बहितरीनु ऐं मतिलबु तव्हां हिनखे कंटिन्यू कयो हा हाल फ़िलहाल त क्लिनिक सुठी हले थी पई न न उहा त उहा ई सुठी हा हलंदी सही आहे अल्हम्दुलिल्लाह मतिलबु सिंगिंग वारी फील्ड जो मां चवां त 50-50 हूंदो आहे इनखे कंटिन्यू रखिजो हा, डॉक्टर न, न, हा, या। क्लिनिक कंटिन्यू रखिजो हुनजो कॾहिं अप्स एंड डाउन्स ईंदा रहंदा आहिनि हुन में हा शौक़िया ई भलो आहे बसि हा शौक़ी भलो आहे सही आहे जीअं डॉक्टर साहब गानो असांखे ॿुधायो ज़ाहिर आहे तव्हांखे बि पसंदि त हूंदी मौसीक़ी वग़ैरह बिल्कुलु असां बि बाथरूम सिंगर त रहिया आहियूं मतिलबु सिंगर आहियो न हर को हूंदो आहे नो बाथरूम सिंगर हर डाउट को हूंदो आहे। बाथरूम सिंगर हर को हूंदो बसि आहे थोरो झुंगारे ॿुधायो असांखे सॉरी न सॉरी ॿुधणु थोरी न पोइ आहे झुंगाइणु खपे तव्हांखे झुंगाइणु घुरिजे सॉरी न न अलाह जे ॾिन मां कुझु ॿुधायो डॉक्टर साहब थोरो थोरो जेको तव्हांखे पसंदि हुजे चाहे उहो कोई बि गीत हुजे तव्हांजी आवाज़ ॿुधणु चाहियूं था न आवाज़ ई त सुठी न आहे तॾहिं त नथी ॿुधाइणु चाहियां बाथरूम में त कोई नथो ॿुधे न पंहिंजे पाण खे ॿुधूं था न त हिते बि असां ई था ॿुधो कोई कोन थो ॿुधे सॉरी माज़रत थी चाहियां झुंगारियूं मुंहिंजी बि आवाज़ ॾाढी ख़राबु आहे जेको तव्हांखे पसंदि हुजे पर हुनखे उनजा लिरिक्स मूंखे बि यादि हुजणु घुरिजनि मूंखे हिकु ॿ लाइन ई मुश्किल सां ईंदी हूंदी सिंधी जेका तव्हांखे ईंदो हूंदो कहिड़ो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो सदके साहिब जे बेड़ो तार मुंहिंजो न न वेरी नाइस वेरी नाइस वेरी नाइस इहो बि सही आहे एतिरो बि अचणु घुरिजे ज़रूरी आहे वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में डॉक्टर साहिबा असांखे इहो ज़रूरु ॿुधायो असांजे व्यूवर्स खे बि ॿुधायो त जनरली जेके कैंसर जा जेके केसिस थींदा आहिनि या जेके बि मतिलबु शुरूआती जेके सिम्टम्स आहिनि उहे कीअं ज़ाहिर थींदा आहिनि ऐं असांखे छा मतिलबु अहिड़ो मतिलबु सिम्टम ज़ाहिर थींदो आहे जो असांखे हिकदमि डॉक्टर सां मशवरो करणु घुरिजे अच्छा इहो ॾाढो सुठो सुवालु आहे एक्चुअली इहो डिपेंड थो करे त जेको बॉडी खां हेड खां वठी टो ताईं किथां बि कैंसर थी सघे थो ठीकु आहे अगरि ब्रेन ट्यूमर आहे ब्रेन कैंसर आहे त जेके दिमाग़ जा सिम्टम्स थींदा जंहिंमें हेडेक परसिस्टेंट यानी लगातार जेको मुसलसल सरदर्द रहे थो जेको दवायूं वठो था त बि सेटल नथो थिए ठीकु आहे उन सां गॾु जेको चक्कर अचनि था उल्टी थिए थी मतली थिए थी या वरी फिट्स थियनि था त इहे सभु जेके न अगरि ब्रेन ट्यूमर आहे त इन तरीक़े सां प्रेज़ेंट करे सघे थो कॾहिं कॾहिं त ईअं हूंदो आहे त प्राइमरी ट्यूमर ॿियो किथे हूंदो आहे ऐं ब्रेन में मेटास्टेसिस हूंदा आहिनि त पेशेंट फर्स्ट प्रेज़ेंटेशन बि ईअं थींदी आहे जीअं स्मॉल सेल लंग कैंसर हूंदो आहे जो की अक्सर करे 90 to 100% जेको आहे स्मोकिंग जे करे थींदो आहे तंबाकू नोशी जे करे सिगरेट स्मोकिंग त उहे मतिलबु पेशेंट प्रेज़ेंट कीअं कंदा आहिनि ब्रेन मेटास्टेसिस सां त पेशेंट खे इहे सिम्टम्स थिया ब्रेन जा जॾहिं MR करायो त मल्टीपल अचनि था ऐं उनखां पोइ वरी फर्दर प्राइमरी लाइ असां CT करायो त भई लंग में डिज़ीज़ अचे थी
ठीकु आहे। उनजे अलावा वरी हेड एंड नेक जा जीअं डिस्कस कयोसीं, लंग कैंसर अगरि थिए थो त उन लाइ जेको आहे न माना हेमोप्टेसिस यानी जेको आहे न माना बलगम में खून अची सघे थो, खंघि थी सघे थी, चेस्ट पेन थी सघे थो। अगरि पेट में खोड़ सारा उज़वा आहिनि उन ते डिपेंड थो करे कहिड़ी जॻह जो कैंसर, अगरि जिगर जो कैंसर आहे त जेको आहे न माना बेहोशी थी सघे थी, पेट में मथां सूरु थी सघे थो, ॻोड़ो महसूसु थी सघे थो। अगरि स्टमक जो कैंसर आहे त उल्टियूं थी सघनि थियूं। पाइप जो अगरि खाधे वारे पाइप जो कैंसर आहे त खाधो अंदरि नथो वञे, ईत ॾियण में ॾुखियाई थिए थी, ऐं पेट में सूरु रहे थो, लगातार सूरु रहे थो, या पखाने में को परेशानी थिए थी, ऑब्स्ट्रक्शन पेशेंट प्रेज़ेंट कंदा आहिनि सिम्टम्स सां त, या वरी जेका सार्कोमास आहिनि जीअं बॉडी में काथे वॾी ॻोड़ थी करे फॉर्म में जीअं माना जेको आहे न माना ॿाहुनि में या चेस्ट वॉल ते या लेग में काथां बि सार्कोमा मतिलबु कंहिं बि ॻोड़ी जी सूरत में प्रेज़ेंट करे सघनि था। त माना डिपेंड थो करे त कहिड़ी जॻह जो कैंसर आहे उन तरीक़े सां उहो प्रेज़ेंट करे सघे थो सिम्टम्स सां। त इहे अगरि इन्हनि मां कोई बि शइ थिए थी, नंढड़ी बि ॻोड़ी थिए थी, ज़रूरी न आहे उहे लाइपोमा बि थी सघनि था, चर्बी जी बि नंढियूं नंढियूं ॻोड़ियूं थींदियूं आहिनि अक्सर कंहिंखे, लेकिन इहो आहे त अगरि कोई ॻोड़ी बचपन खां आहे ऐं अचानक सां वॾी थिए थी, ठीकु आहे, त या उनमें पेन न हुयो हाणे पेन थिए थो, पर इहो बि हिकिड़ो मिथ आहे त भई जेको आहे न कैंसर सिर्फ़ु पेन सां प्रेज़ेंट कंदा आहिनि, पर ईअं न आहे त ॻोड़ी जेको आहे न बिना पेन जे बि कैंसर थी सघे थी। त का बि शइ जेकी तव्हांजी बॉडी में तव्हांखे लॻे थो त कोई तब्दीली कोई नई शइ आई आहे त फ़ौरन जेको आहे न माना उन सां रिलेटेड डॉक्टर सां ज़रूरु रुजू करो। अच्छा, गैंग्लियन जे हवाले सां ॿुधायो त गैंग्लियन छा हूंदो आहे? गैंग्लियन त हिकु जेको आहे न हिते टेंडन या उनजी ॻोड़ी हूंदी आहे, उहा अक्सर जेको बिनाइन हूंदी आहे, पर ईअं बि थी सघे थो त उन जॻह जो कोई कैंसर हुजे जो स्टार्टिंग में नंढड़ी हुजे ऐं उहो गैंग्लियन माण्हू सम्झी था हुजनि, आहिस्ता आहिस्ता अगरि गैंग्लियन वधंदो न आहे, अगरि ओतिरो ई रहे थो त पोइ त ठीकु आहे, पर अगरि वधे थो अचानक सां त पोइ उन लाइ ज़रूरु बि जेको आहे न डॉक्टर सां रुजू करणु खपे। हा, छो त इहो सवाल करण जो मक़सदु इहो आहे त मां काफ़ी केसिस अहिड़ा ॾिठा आहिनि त उन्हनि में गैंग्लियन सम्झो वेंदो आहे, पर बैक ते स्टोरी का ॿी हूंदी आहे। जॾहिं उनखे ऑपरेट कयो वेंदो आहे, बायोप्सी लाइ वेंदो आहे, त पोइ उनजी ख़बर पवंदी आहे त हिन में रूट्स जेके आहिनि उहे कैंसर जा आहिनि, त छा इन मां बि थी सघे थो? न, यूजुअली गैंग्लियन जेका बिनाइन हूंदा आहिनि, माना इहो हिकिड़ो जेको आहे न हिकु क्लिनिकली डायग्नोसिस हूंदो आहे त भई हिकु ॻोड़ी आहे नंढड़ी आहे त माण्हू सम्झंदा आहिनि त हिन जॻह ते अक्सर गैंग्लियन हूंदो आहे। ज़रूरी मतिलबु पहिरियों ई शुरू में ई फ़ौरन ई तव्हां कंहिं बि ॻोड़ी खे कैंसर न डायग्नोस कंदा आहियो। उन लाइ पहिरियों जेको आहे न उनजी बेसिक हिस्ट्री ॾिसंदा आहियो, उनजा ॿिया बि कोई साइन सिम्टम फेवर कनि था त उनजे हिसाब सां पोइ वरी तव्हां फर्दर इन्वेस्टिगेट कंदा आहियो, बायोप्सी कराईंदा हुआ, अञा बि शक लॻे थो उनखां पोइ फाइनल डायग्नोसिस, तॾहिं त बायोप्सी कराईंदा आहियूं कंफर्म करण लाइ त कैंसर आहे बि या न आहे, उनखां पोइ ट्रीटमेंट कैंसर जो थींदो आहे। छो त कैंसर ख़तरनाक आहे त उनजो इलाजु उनखां वधीक ख़तरनाक आहे, त इन सेंस में बाक़ी मेनली जेके रिस्क फैक्टर्स आहिनि उनमें जीअं डॉक्टर साहब बि ॻाल्हायो त जेको आहे न माना असांजी बॉडी अॼुकल्ह जेको आहे न सीडेंटरी लाइफ स्टाइल आहे, त वर्ल्ड हेल्थ डे जे हिसाब सां मां अॼु इहो चवंदमि त जेको आहे न असांखे फिज़िकल एक्टिविटी जेको असां विसारे चुका आहियूं उहो ज़रूरी आहे, ॾाढी ज़रूरी आहे, त भई जेको आहे न असां पंहिंजी फिज़िकल एक्टिविटी कंटिन्यू करूं। ॿियो जीअं डॉक्टर साहब ॻाल्हायो त जेको आहे जंक फूड ते, त असांजो अॼुकल्ह जेको आहे वेस्टर्नाइज़ अर्बनाइज़ेशन थियणु लॻी आहे, जंक फूड खे ज़्यादा प्रिफर था कयूं, त इहो बि जेको आहे न हिकु मोटापो बि करे थो ऐं सेकेंडरी लो फाइबर डाइट थिए थी, त इन जे करे बि कोलन कैंसर या बॉडी जा ॿिया कैंसर थी सघनि था। ओबेसिटी मोटापो ख़ुदि हिकिड़ो कॉज़ आहे। सही। त मुतवाज़न ग़िज़ा ज़रूरी आहे, जंहिंमें जेको आहे न माना बैलेंस डाइट जंहिंखे चऊं था त भई तव्हांजो जेको फ्रूट्स बि हुजनि, वेजिटेबल्स बि हुजनि, सीरियल्स बि हुजनि, सभु कुझु इक्वल, मीट ऐं फिश ऐं जेको आहे एग्स, सभु कुझु उनमें जेको मुतवाज़न ग़िज़ा हुजणु खपे ताकी जेको आहे बॉडी खे जेकी नीड्स आहिनि उहे सभु पूरी थियनि, ऐं उनखां पोइ फिज़िकल एक्टिविटी ॾाढी ज़रूरी आहे, ॾाढी इम्पोर्टेंट। ज़बरदस्त। डॉक्टर साहब तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त मेंटल हेल्थ जे हवाले सां जे ब्रेक खां पहिरियां असां ॻाल्हायो हुयो त तमामु ज़रूरी आहे, तव्हांजी ज़ाहिर आहे तव्हांजी मेंटल हेल्थ हूंदी त तव्हांजी फिज़िकल हेल्थ बिल्कुलु सही रहंदी, ऐं तव्हां उन में थोरो अञा असांखे वाज़े तौर ते ॿुधायो। अच्छा, आउं तव्हांखे जस्ट हिकिड़ी स्टोरी शेयर थो कयां। हिकिड़ो माना इलाही रिच मैन हुयो, ठीकु आहे न, त उनखे एतिरा पैसा हुया, मर्सिडीज़ ही सभु दुनिया भर जा जेके आहिनि, लेकिन उनखे सुकून न हुयो, मेंटल माना हिकिड़ो पीस न हुयो, स्ट्रेस हर वक़्तु चिड़चिड़ोपन जेको आहे न कुझु उनखे मज़ो ई न, सम्झ में न ईंदो, चवंदो हीअ सभु पैसा मुंहिंजे लाइ बेकार आहिनि, हीअ मां छाजे लाइ माना भॼ ठुक कयां थो पियो न, पर मूंखे सुकून ई न आहे। त हुन हिकिड़ी ॾींहुं छा कयो त माना जेको आहे न पुराणा कपिड़ा पाए करे
ऐं पंहिंजो ॻोठु हलियो वियो जेको आहे न, जीअं सिंधीअ में असां चवंदा बोछण कुल्हे ते रखी करे माना ईअं सिधो हली करे वियो त जेको आहे न हुनजो नालो हुयो अब्दुल रशीद बेसिकली, ठीकु आहे। हुनजो नालो अब्दुल रशीद हुयो। त हीअ वञी बि पंहिंजे ख़्यालनि सां त पोयां न आवाज़ु आई शीदे, ठीकु आहे। त हीअ हिकदमि माना चौकिजी वियो त जी मुंहिंजो माना निकनेम जेको आहे नंढपण वारो नालो मूंखे कंहिं मूंखे पुकारियो आहे न ईअं। जॾहिं हुन पोइ ते ॾिठो त हुनजो नंढपण जो हिकिड़ो दोस्त हुयो, हुन हुनखे सुञाते वरितो। त हुन जॾहिं हुनखे माना ॾिठो हुन सां मिलिया त एतिरो हिकदमि माना हुनखे सुकूनु मिली वियो त हुन चयो त यार हीअ सभु पैसा वैसा त कंहिं शइ जा ई न आहिनि, त माना हिते माना जेको दोस्तनि सां मिलणु, मिट माइटनि सां मिलणु ऐं जेको आहे न मतिलबु, त हुन चयो त असुलु ज़िंदगी त माना हीअ ई आहे। उहे हालांकि असांखे हेॾा पैसा बि आहिनि, उनजे बावजूदि बि उते हेॾो माना कराची में या लाहौर में किथां जी बि हुयो चए असांखे सुकूनु न आहे। पर हिन हिकिड़ो सिर्फ़ु पंहिंजो पुराणे नाले सां हुनखे सॾु कयो आहे, त हुन चयो मुंहिंजा सभु ॾुख दर्द माना सॼा जेके आहिनि माना ख़तमु थी विया। त चवण जो मतिलबु इहो आहे त माण्हू दुनिया जूं सभु शयूं आहिनि, पर जेकॾहिं पीस न आहे, मेंटली पीस न आहे, सुकून न आहे, सेटिस्फैक्शन न आहे, ठीकु आहे न, त इहे सभु शयूं जेके आहिनि माना बेकार आहिनि ज़िंदगी में। जन माण्हू ऐं इन्हनि सां ई जेको आहे न खोड़ सारी बीमारियूं माना जनमु वठनि थी पियूं, ठीकु आहे। निंड तव्हांजी तमामु ज़रूरी आहे। जेके तव्हां निंड नथा कयो त तव्हांजी माना ज़िंदगी अधूरी आहे। भले माना ॾिसो न हाणे हिते हाणे खणी राति ॾींहं जा फ़र्क़ु अची विया आहिनि हिते, न त राति अलाए साईं माना सुम्हण जे लाइ ठाही आहे न हिते माण्हू जेको आहे न माना डिफरेंट रातिनि जो सॼी राति माण्हू जाॻनि था, सुबुह जो सॼो ॾींहुं माना जेको आहे न सुम्हनि था पिया। त इन सां बि इम्पैक्ट पवे थो ज़िंदगी ते जेको आहे न। ऐं सुठी ग़िज़ा न आहे न, डॉक्टर साहिबु माना जेको चयो त जेकॾहिं डाइट सुठी न आहे त उन सां बि जेको आहे इलाही फ़र्क़ु पवंदो आहे। फाइबर डाइट वठो तव्हां, बजाए की तव्हां जंक फूड वठो, जंहिंजे करे माना खोड़ सारी शयूं जेके आहिनि माना तव्हांजी ज़िंदगी में माना अचनि थी पियूं। वर्ल्ड हेल्थ डे जो माना ऑब्जेक्टिव ई इहो आहे त आगाही ॾियणु माना जेको आहे न माण्हुनि खे सभिनी जी हेल्थ माना असांजे लाइ इलाही इंपॉर्टेंट। ईअं न त मां पहिरीं बि मां डिस्कस कई हुई त अमीर हुजे त हुनजी हेल्थ इंपॉर्टेंट आहे, ग़रीब हुजे त हुनजी जेका आहे न हेल्थ इंपॉर्टेंट न आहे। त माना जेको आहे न असां सभिनी खे माना चऊं था त हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारनि ऐं पंहिंजी जेकॾहिं सिहत आहे त दुनिया जी तव्हांजी माना हर शइ जेको आहे न उहा आहे। जेकॾहिं ऐं हिकिड़ो कैंसर जो पेशेंट हुयो, उनखे हिकिड़ी इंजेक्शन ईंदी ज़ोलिड्रोनिक एसिड साल में महीने में हिकिड़ो डॉक्टर साहिब खे मल्टीपल माइलोमा में जीअं असां यूज़ कराईंदा आहियूं। यकीन कंदो त मां हुनजे घर गॾु माना तड़पे पियो, चए पियो त डॉक्टर साहिबु जेतिरा पैसा तव्हांखे खपनि मुंहिंजो दर्द ख़तमु कयो जेको आहे न। ऐं घर में जेको आहे न ॿ स्विमिंग पूल, 8 गाॾियूं बीठियूं आहिनि, ठीकु आहे न। पोइ मां सोचां पियो माना अलाह साईं जेकॾहिं असांखे इहे सभु शयूं न खपनि, असांखे अहिड़ी बीमारी बि न ॾियो, माण्हू सादी ज़िंदगी गुज़रे थी पई, ठीकु आहे न। इहा दुनिया में वॾी में वॾी जेको आहे न नेमत आहे इंसान जे लाइ न, बजाए की जेको आहे न तव्हांखे जेकॾहिं 8 लैंड क्रूज़र घर में बीठा आहिनि, कहिड़े कम जा, कोई माना इन शइ जो आहे ई न। त आउं बि ईअं ई चवंदुसि पंहिंजे मतिलबु ॾिसंदड़नि खे त पंहिंजी सिहत खे जेको आहे न माना फोकस कयो। ऐं माना ऐं जेको हीउ असांजो माना स्टार्ट थियो न मोबाइल कल्चर न, बिलीव कयो त इन्हनि माना जेके न सॼी सिहत विञाए छॾी आहे माना। ऐं मूं वटि त जेके खोड़ सारा पेशेंट अचनि था पिया मेल सेक्शुअल हेल्थ जे हवाले सां बि मां तव्हांखे ॿुधायो न, सभु माना चवनि था असांसां मोबाइल लैपटॉप ते कंहिंसां कोई ईडी इशूज़ आहिनि, कंहिंजा कोई ॿिया मसइला आहिनि जेके न, इहे सभु जेको आहे न इहे जेके असांजे माना आहिनि त इहे तरक़ी जी शयूं आहिनि, लेकिन असां उन्हनि खे माना हिकिड़ो ग़लति वे में वठी विया आहियूं। असां बेसिकली लेज़ी थी विया आहियूं, हिकु हंधि वेही करे हा, असांजी फिज़िकल एक्टिविटी ख़तमु थी वई आहे। न असां वर्जिश था कयूं, न असां वॉक था कयूं पिया, न असां गैदरिंग्स था कयूं। हाणे कोई बि कमु हूंदो, चाहे भरिसां ई शॉप छो न हूंदो, उनजे लाइ गाॾी कढंदासीं, बाइक कढंदासीं, गाॾी ते वेंदासीं। त ईअं न त थोरो माण्हू पंधु करे वञे, या साइकिल बि माण्हू रखंदा आहिनि घरनि में त साइकिलिंग कंदा आहियूं, उहा बि नथा कयूं। न न न इहे कारण इहे ई त आहिनि जो हेॾी बीमारियूं आहिनि न। माना ॾिसो डायबिटीज़ जो असां दुनिया में नंबर 3rd 4th ते आहियूं जेको आहे न माना। लेकिन जेतिरी प्रिवेलेंस तव्हां ॾिसो, पॉपुलेशन ॾिसो, उनजे हिसाब सां माना इहो अॼुकल्ह ॾुख जी ॻाल्हि त इहा आहे त ॻोठनि जे अंदरि बि ओबेसिटी वधी वई आहे न। कारण छा आहे, उते बि माना जेको आहे फूड पांडा अची विया आहिनि, ऐं उते बि बर्गर कल्चर अची वियो आहे जेको आहे न। हालांकि उते ॾिसो न पॉवर्टी आहे, पर लेकिन उनजे बावजूदि बि ॿार मां जेके आहिनि उहे बर्गर घुराइनि था पिया ऑनलाइन जेको आहे न, फूड पांडा अची विया आहिनि। त असां त माना ॾिठोसीं ओबेसिटी जी रेशो ॻोठनि जे अंदरि बि वधणु शुरू थी वियो आहे न, ठीकु आहे न। त इन जे करे हाणे ॾिसो त इंटीरियर मां अचनि था असां वटि माना खोड़ सारा पेशेंट्स जेको आहे न थायरॉइड इशूज़
ऐं उन खां अलावा डायबिटीज़ माना मोटापो ठीकु आहे त इहे जेको आहे न हालांकि सम्झाए बि बिहूं था पिया चवनि था त भई जेको आहे न खाई पी मरी वञूं सही करे माना ज़िंदगी वरी न अलाह वेंदी माफ़ करे वाकई सही था चओ ईअं लॻंदो आहे त ॼण सुभाणे थींदो ई कोन हा त भई एतिरो खाओ जो माना जेको आहे न सॼी उमिरि खाओ असां चवंदा मूंखां पुछंदा साईं डायबिटीज़ जी डाइट कहिड़ी हुजणु खपे न ऐं चवंदा बाबा अहिड़ी डाइट खाओ जो सॼी उमिरि खाओ न ठीकु आहे आख़िर में ईअं न चवंदा तव्हां अंब न खाओ तव्हां माना आलू न खाओ तव्हां जेको आहे न हीअ मिठी शइ न माना उहो कयो तव्हां जेकॾहिं मतिलबु जेको आहे न किफ़ायत शाइरी कयो था ऐं उन सां माना जेको आहे पंहिंजी बैलेंस डाइट रखो था तव्हां सॼी ज़िंदगी डायबिटीज़ हुजे त छा आहे ठीकु आहे न तव्हां सॼी ज़िंदगी एंड ताईं माना सभु फ्रूट्स जेके हिकिड़े नॉर्मल माण्हू खाइनि था पिया तव्हां इंजॉय करे सघो था न माण्हू चवंदा न हिकदमि तव्हांखे ख़बर एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड हिकदमि सभु शयूं खाई करे दावतुनि में माना साईं हीअ माना जेका प्लेटूं भरे करे जेको आहे न उहो चवंदा भई एंड आहे माना जेको आहे न वरी सुभाणे अलाए छा सही मिले ॻाल्हि आहे बिल्कुलु सही ठीकु आहे ॻाल्हि न आहे इहे असांजी बीमारियूं पंहिंजे हथ में माना जेके आहिनि खोड़ तर तव्हां चाहियो त तव्हांखे सुठी ज़िंदगी वॾी ज़िंदगी ऐं माना गुज़ारे सघो था पिया न जेकॾहिं तव्हां ॾिसो असांजी माना सुनतनि में नबी साईं जन जा बि माना कौल फरमान आहिनि जेकॾहिं नबी साईं जे ज़माने में दरबार में हिकिड़ो हकीम आयो चयूं त साईं मां जेको हिते हाणे हिकमत शुरू कयां पियो ऐं तव्हां पंहिंजे सभिनी खे साहबनि खे चओ त मूंखां ट्रीटमेंट कनि न हिकु हफ़्तो गुज़रियो 2 हफ़्तो गुज़रियो 3 हफ़्तो गुज़रियो वरी हकीम आयो त नबी साईं दरबार में चयो साईं मुंहिंजो हिकिड़ो मरीज़ बि न आयो आहे हिन महिल त महीनो थियो आहे नबी साईं चवनि चयो त छो न त वञो त हिकु साहब ई उथिया ऐं चयो त साईं तव्हां अहिड़ी शयूं असांखे ॿुधाईंदा असां हुनखे फॉलो कयूं त असां कॾहिं बीमारी नथा थियूं त हकीम साहिब ॾे असां छो वञूं ठीकु आहे न त इहे सभु शयूं तव्हां फॉलो कयो बिलीव कयो तव्हांजी अस्पतालियूं ख़ाली तव्हांखे मिलंदियूं जेके तव्हांजा जेकॾहिं ग्राउंड प्ले ग्राउंड्स भरियल आहिनि न स्पोर्ट्स भरियल आहिनि त तव्हांजो हॉस्पिटल्स तव्हांखे ख़ाली मिलंदियूं इंशाल्लाह अलाह कंदो उहो ॾींहुं बि ज़रूरु इंशाल्लाह ईंदो ताला, त इंशाल्लाह। असांखे जेको आहे हॉस्पिटल्स ख़ाली मिलनि ऐं हर कोई असांखे सिहत याब मिले आमीन। पर अलाह साईं हर निज़ाम पंहिंजे हिसाब सां ठाहियो आहे हा। असां दुआ ई करे सघूं था त कॾहिं त इहा ख़ुशख़बरी असांखे मिले त असांजे मुल्क जा जेके बि हॉस्पिटल आहिनि न दुनिया जा जेके बि हॉस्पिटल्स आहिनि सिर्फ़ु असां पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि न कंदा ॻाल्हि कंदासीं इंसानियत जी त हर इंसानु असांजो पंहिंजो आहे हर इंसान सां असांखे मोहबत आहे त उहे असांखे हॉस्पिटल्स ख़ाली मिलनि सो हिते जेको आहे तव्हां गानो ॿुधाईंदव जीअं तव्हां हुकुम कयो पहिरियों मां सम्झां थी त भाउ खां ॿुधिजे छा था ॿुधायो डॉक्टर साहब खां ॿुधिजे ओके जी डॉक्टर साहब छा था ॿुधायो सनम अरवी साहिब जो हिकिड़ो आहे हिन दिलि करण ते चाहे मुंहिंजो थोरो फेवराइट आहे हिन करे ज़बरदस्त। जो हिन दिल करण थे चाहिया तो सां हज़ार झेड़ा हिन दिल करण थे चाहिया तो सां हज़ार झेड़ा पर दिल वरी चयो ईअं पर दिल वरी चयो ईअं तो सां हिसाब कहिड़ा हिन दिल करण थे चाहिया तो सां हज़ार झेड़ा ही प्यार प्यार आहे ही प्यार प्यार आहे वापार यार नाहे वेही कजन को कहड़ा वेही कजन को कहड़ा हर बात ते बखेड़ा हिन दिल करण थे चाहिया तो सां हज़ार झेड़ा
हर रहन मासांखे हर रहन मासांखे पतण जा पार ॾेई विच सीर में वठी पोइ विच सीर में वठी पोइ ॿोड़िया हज़ार बेड़ा हिन दिलि करण थे चाहिया तो सां हज़ार झेड़ा पर दिलि वरी चयो ईअं पर दिलि वरी चयो ईअं तो सां हिसाब कहना तुझे याद कर लिया है आयत की तरह हिन दिल करण ते चाहिया तो सा हज़ार थैंक यू वाह वाह डॉक्टर साहब वाह वाह तव्हां त माशाल्लाह ट्रीटमेंट बि गाना ॻाए ॻाए कंदा हूंदा तव्हांजो त मतिलबु पेशेंट तव्हांखे ॾिसी करे तव्हां हुननि जे साम्हूं झुंगारींदा हूंदो पाण ई ठीकु थी ठीक वेंदो थी न अक्सर मुंहिंजो माना मोड ऑफ ट्रीटमेंट ईअं ई आहे मां इलाही कंदे इलाही जीअं मुंहिंजा क्लाइंट्स आहिनि माना सभिनी खे ख़बर आहे त चवंदा आहिनि डॉक्टर साहब कुझु थी वञे वाह वाह त पोइ बसि माना ईअं कॾहिं कॾहिं ईअं कंदा आहियूं ज़बरदस्त मतिलबु वो हर पेशेंट सां न थी सघंदो न न जिन खे ख़बर हूंदी आहे न ऐं माना सिंगर आहियां त पोइ चवंदा आहिनि त कुझु ॿुधायो त पोइ ॿुधाईंदो आहियां जो ऐं कोई अहिड़ो सफ़ा तव्हांखे महसूसु थिए त हीउ सफ़ा वीचारो पेशेंट जेको आहे ॾाढो सीरियस आहे हुनजी तबियत ॾाढी ख़राबु आहे त हुनखे तव्हां थोरो मोटिवेट करण जे लाइ या हुनजो मूड सही करण जे लाइ बि थोरो ईअं कंदा आहियो न मां हिकिड़ी मुंहिंजी मतिलबु हिकिड़ी फीमेल पेशेंट हुई पोइ हुनखे इहा ख़बर हुई पोइ हिकिड़ो जीअं साईं जन हिकिड़ो ॻायो न त मध्य हसन जो ॻाल्हि आहे माना जेको मशहूरु गानो आहे जो न मां हुनखे सिंधी में जेको आहे न माना हुनखे चयो आहे वई उमिरि पंहिंजी गुज़री वफ़ाऊं करे करे वेठासीं गम पिराए जो न अदाऊं करे करे न मां हुनखे थोरो ॿुधायो बिलीव करो हुन रोअणु शुरू करे सही आहे मां चयो मुंहिंजो मतिलबु थोरी हो त मां तव्हांखे गानो ॿुधां तव्हांखे हर्ट कयां त रोअणु शुरू करे ॾिनो आहे चयो मां माफ़ी ॾियां सही सही अदी तव्हां असांखे इहो ॿुधायो त फीमेल्स में ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां काफ़ी जेको आहे असांखे केसिस ॾिसण में ईंदा आहिनि अच्छा कुझु असांजी भेनरूं इन खे अवॉइड बि कंदियूं आहिनि जेके अर्ली सिम्टम्स हूंदा आहिनि पेन थिए थो या का ॻोड़ी फील थिए थी त उनखे अवॉइड कंदियूं आहिनि त इहे रीज़न्स छाजे लाइ आहिनि ऐं उनखे मतिलबु तव्हां कॾहिं डॉक्टर खे ॾेखारणु घुरिजे असांखे अच्छा पंहिंजे हिकिड़ो कल्चर आहे त फीमेल्स जेके आहिनि न उहे सॼे घर खे ॾिसंदियूं ॿार खे ॾिसंदियूं सॼी फैमिली ॾिसंदियूं पर पंहिंजे पाण खे टाइम न ॾींदियूं सभिनी खां वधीक जेको आहे न असांजो मसइलो हेतिरा जो इहो आहे पंहिंजे लाइ टाइम बिल्कुलु बि न आहे पंहिंजे ॾिसण लाइ ठीकु आहे अच्छा वैसे त जेको आहे अगरि तव्हां वेस्टर्न पॉपुलेशन में ॾिसो त वेस्टर्न पॉपुलेशन में माना 40-50 साल खां पोइ जेको आहे न माना चवंदा आहिनि त ब्रेस्ट कैंसर जो या 40 साल खां पोइ रिकमेंडेशन आहे बाय एनुअल मेमोग्राम ठीकु आहे छो त उते इन वक़्तु इन एज में कॉमन आहे पर जेको असां जेको पंहिंजी डेली प्रैक्टिस में ॾिसूं था उहो माना 18 साल 20 साल जी बि जेके जेको आहे न माना मायूं अचनि थियूं जेके आहिनि न माना ब्रेस्ट कैंसर सां प्रेज़ेंट थियनि थियूं त अच्छा हिन जे जेको आहे सभिनी खां वधीक मसइलो इहो आहे असां ॾे त जे तव्हां चओ त पंहिंजे पाण ते ध्यानु न ॾींदियूं आहिनि अगरि सिम्टम बि थींदा आहिनि त इग्नोर कंदियूं आहिनि उनजे करे छा थींदो त लेट स्टेज में जॾहिं मतिलबु बीमारी जेकी आहे पंहिंजे हथ खां निकिरी करे पूरे जिस्म में फैलिजणु लॻंदी आहे एडवांस स्टेज या मेटास्टेटिक स्टेज में अची करे असांजे प्रेज़ेंट थींदियूं आहिनि अक्सर लेट स्टेज में 60% जेके असांजे पेशेंट जेके अचनि थियूं फीमेल ब्रेस्ट कैंसर जो उहे जेके आहिनि न माना एडवांस स्टेज में अचनि थियूं त अच्छा मेनली जेको आहे पंहिंजे सेल्फ नेग्लिजेंस सेल्फ इग्नोरेंस आहे अवेयरनेस ॾाढी ज़रूरत आहे आगाही जी ॾाढी ज़रूरत आहे माना सिर्फ़ु हिन शो न बल्कि हिकु बेसिक लेवल बेसिक हेल्थ यूनिट लेवल ते वञी करे इहा अवेयरनेस जी ज़रूरत आहे त जेके मां तव्हांजी ॻाल्हि कटि थी कयां विच में हिते असां वटि कल्चर इहो बि आहे त असां जेको आहे ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां कंहिंसां डिस्कस न कंदासीं
हिते इहो बि आहे, तव्हां वेस्टर्न कल्चर जी ॻाल्हि कई त असां वेस्ट जी तरफ़ जे करे वञूं था त उते आगाही बि ॾिनी वञे थी, उते ॿुधायो बि वञे थो, उते तव्हां डॉक्टर ॾे पाण बि वञो था, तव्हां डिस्कस बि कयो था इन हवाले सां। हिते असां वटि फीमेल्स इन हवाले सां ॻाल्हाईंदियूं ई कोन्हनि। ठीकु आहे, मतिलबु पर्दो शर्म हर हया पंहिंजी जाइ ते आहे, पर हिते अॼु बि इन शइ खे जेको आहे लिकायो थो वञे पियो। टैबू पार्ट ऑफ टैबू आहे। हा अच्छा, इन में न अवेयरनेस जेकी आहे, जेकी आगाही आहे न, औरतुनि न मर्दनि ॿिन्ही खे ज़रूरत ज़रूरी आहे, ॿिन्ही खे। छो त जेको औरत आहे पंहिंजे जेकी पंहिंजो कल्चर आहे उनमें डिपेंडेंट औरत आहिनि। इंडिपेंडेंट पाण आहियूं, लेकिन सभु औरतूं न आहिनि। मेजॉरिटी जेकी आहे न उहो डिपेंडेंट आहे। त इन करे मर्दनि जी आगाही बि ॾाढी ज़रूरी आहे, सिर्फ़ु औरतुनि जी आगाही जी ज़रूरत न आहे। ऐं जीअं मां चयो त हिकु बेसिक लेवल, बेसिक हेल्थ यूनिट लेवल ते वञी करे जेको आहे न विलेजिस में जेके आहिनि न डिफरेंट जेके ॻोठ आहिनि उन्हनि में इहा माना आगाही जी ज़रूरत आहे। उन्हनि खे सेखारियो वञे। पहिरियों जेको हूंदो आहे न सेल्फ ब्रेस्ट एग्ज़ामिनेशन, त भई जेको आहे न 18 साल खां जेको आहे न माना उमिरि खां वठी करे पंहिंजो महीने सेल्फ ब्रेस्ट एग्ज़ामिनेशन कनि। उनमें जेको आहे न माना छो कॾहिं करणु खपे त जंहिंखे माहवारी अचे थी, माहवारी जे पहिरें ॾींहं खां जेको 10हों ॾींहुं काउंट थिए थो उन ॾींहं ते पंहिंजो मुआइनो कनि। जंहिंजी माहवारी बंदि थी वई आहे उहो महीने जी हिकिड़ी तारीख़ फिक्स कनि, पंहिंजो मुआइनो कनि। मुआइने में ॾिसणो छा आहे, ॾिसणो इहो आहे त कोई ॻोड़ी त नाहे, कोई जेको आहे न माना सख़्ती त नथी अचे, कोई निपल अंदरि त नथो अचे, कोई रत त नथी अचे, कोई बगल में ॻोड़ी त नथी अचे। ऐं जॾहिं उहो हर महीने मुआइनो कंदी, पंहिंजो नॉर्मल हुनखे ब्रेस्ट ख़बर हूंदी त हुनजो नॉर्मल छाती कीअं आहे, त जॾहिं बि हुनमें कोई बि तब्दीली ईंदी उहो फ़ौरन पिक कंदी न। फ़ौरन जॾहिं पिक कंदी तॾहिं ई उहो डॉक्टर खे ॿुधाईंदी त भई जेको आहे न, या पंहिंजी फैमिली खे पर ॿुधाईंदी, डॉक्टर ॾे वेंदी ॾेखारण लाइ। पर उन लाइ इहो आहे त पंहिंजो नॉर्मल सेल्फ ब्रेस्ट एग्ज़ामिनेशन हर महीने जॾहिं कंदी, उनखां पोइ वरी अगरि कंहिंखे फील बि थींदो आहे त इग्नोर थींदो आहे। मोस्टली असांॾे ईंदा आहिनि त भई कोई ॿार जो सिर लॻी वियो, कोई धकु लॻी वियो, उनखां पोइ ॻोड़ी थी, असां सम्झोसीं बसि धकु लॻो आहे, पाण ई सही थी वेंदी। ठीकु आहे, त माना हिकु 15 ॾींहं 20 ॾींहं महीनो तक त ठीकु आहे। अगरि उनखां वधीक टाइम तव्हांखे लॻे थो त भई अञा ॻोड़ी नथी वञे ऐं माना न घटि थिए थी, न माना ऐं वधे थी या ओतिरी बि रहे थी, अच्छा ज़रूरी न आहे त उनमें दर्द थिए, या त पेशेंट ईअं बि चवंदा आहिनि अची करे दर्द न हुयो न इन करे न आयासीं, त ज़रूरी न आहे त माना दर्द हुजे उन ॻोड़ी में तॾहिं ई उहो कैंसर आहे। त माना जॾहिं बि कोई बि इन्हनि मां कोई तब्दीली महसूसु थिए थी, फ़ौरन जेको आहे न माना क़रीबी जेको आहे, वैसे त ब्रेस्ट सर्जन खे ॾेखारणु खपे, न बि त एटलीस्ट जेको बि तव्हांजे क़रीब डॉक्टर आहे उनखे ॾेखारियो, उहे पाण मुआइनो कंदा। उन्हनि खे बि अगरि लॻे थो शक त भई इहो कैंसर थी सघे थो, पोइ उहे मैमोग्राम कराईंदा आहिनि। अच्छा, हे त मैमोग्राम उन्हनि लाइ थियो जंहिंखे कोई शक आहे, पर नॉर्मली बि जेको आहे 40 साल जी उमिरि खां पोइ सालाना सभिनी खे रिकमेंडेशन आहे मैमोग्राम कराइण जो। इन जी वजह छा आहे? इन जी वजह इहा आहे त हिकु त उहे ॻोड़ियूं जेके मथां आहिनि, पाण महसूसु कयो, मुआइनो कयो, महसूसु थियो, पर जेके डीप इनसाइड आहिनि, जेके तव्हांखे हथु लॻाइण ते बि नथी फील थियनि, उहे जेके न पिक थी वञनि अर्ली स्टेज में। जेतिरो अर्ली स्टेज पिक थींदो ओतिरो सुठे नमूने ट्रीटमेंट थी सघे थो। जॾहिं पेशेंट लेट स्टेज में अचे थो, जंहिंजो ब्रेस्ट कैंसर जेको आहे न माना फेफड़नि में वियो हली या जिगर में वियो हली, त असां हुनजो इलाजु करे बीमारी ख़तमु जड़ सां नथा करे सघूं। पोइ सिर्फ़ु असां कंट्रोल करे सघूं था दवाउनि जे रस्ते। त बहितर इहो आहे त जेतिरो जल्दी पिक कंदो, जेतिरो जल्दी डायग्नोस थींदो, ओतिरो जल्दी ट्रीटमेंट थींदो। इन जे ट्रीटमेंट में बि जेको आहे सर्जरी आहे, ऑपरेशन थींदो आहे, कीमोथेरेपी आहे, उनजे अलावा शॉन्ज जी आहे, पर सभिनी खे सभु ट्रीटमेंट जी ज़रूरत न पवंदी आहे। डिपेंड करे थो त कहिड़ी स्टेज में अचे थो। जिते शुरूआती स्टेज में ईंदो ओतिरो थोरे ऐं ट्रीटमेंट में पंहिंजो ट्रीटमेंट कराए करे बीमारी खां राहत मिली सघे थी। जेतिरो एडवांस स्टेज में ईंदो ओतिरो ट्रीटमेंट जेको आहे न उहो प्रोलॉन्ग थो थी वञे। सही, ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधाई। ऐं इन ई करे जॾहिं बि तव्हां पाण में अहिड़ी काई बि शइ महसूसु कयो था, तव्हांखे पेन थिए थो या काई बि अहिड़ी ॻोड़ी महसूसु कयो था, त उनखे जेको आहे अवॉइड न कयो। तव्हां पंहिंजे हस्बैंड सां शेयर कयो, तव्हां पंहिंजी ससु सां शेयर कयो, तव्हां पंहिंजी भेण सां, तव्हां पंहिंजी माउ सां शेयर कयो, पर तव्हां वञो डॉक्टर ॾे। महिरबानी कयो, इन्हनि शयुनि खे लाइट न वठो। तव्हां डिस्कस कंदा त उनजो हल निकिरंदो। जेकॾहिं तव्हां का बि शइ डिस्कस न कंदा, पंहिंजी हेल्थ खे ईअं निग्लेक्ट कंदा रहंदा, त तव्हां जेको आहे अॻिते सर्वाइव नथा करे सघो। बहितर इहो आहे त कॾहिं बि बॉडी में काई बि अहिड़ी शइ तव्हांखे महसूसु थिए थी जेके चेंजिस जी तरफ़ वञनि थियूं, ऐं तव्हांखे लॻे थो त पहिरियां मुंहिंजी सिहत ईअं न हूंदी हुई, हाणे मुंहिंजी सिहत ईअं आहे, पहिरियां मां मतिलबु ॾाढो ख़ुशहाल रहंदो हुयसि, रहंदी हुअसि, हाणे मां
थोरो डिस्टर्ब थी रहां या मूंखे जेको आहे कंसंट्रेशन में प्रॉब्लम थो थिए, मां मूंखां शयूं विसरनि थियूं, काई बि अहिड़ी शइ थिए थी बॉडी में चेंजिस, तव्हां डॉक्टर सां ख़ुदारा कंसल्ट कयो। सो थैंक यू सो मच डॉक्टर साहिबा, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं Thank ॾाढो you सुठो so लॻो much. तव्हां सां Thank चेरी you. करे। थैंक यू डॉक्टर साहिबु, तव्हां सां बि मिली सुठो लॻो ऐं इलाही शयुनि जे हवाले सां बि डिस्कस कयोसीं ऐं तव्हां खां गाना बि ॿुधासीं। तव्हांजी बि वॾी महिरबानी भाउ। लास्ट में तव्हां खां गानो ॿुधंदासीं, तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? बसि उहो ई मैसेज हेल्थ वर्ल्ड हेल्थ डे जे हवाले सां त जेको आहे न बसि खाधे पीते में किफ़ायत वारी एक्सरसाइज कयो पंहिंजी, ठीकु आहे न, फाइबर डाइट वठो, ठीकु आहे, निंड पंहिंजी पूरी कयो त तव्हांजी ज़िंदगी जेको आहे न हिकिड़ी सुठी गुज़रंदी। माना ज़रूरी न आहे त माना इलाही शयूं माना तव्हां खाइण सां तव्हां सम्झो त सभु कुझु असांखे माना एनर्जी इलाही थी मिले पई, उहो सॼो वेस्ट आहे, ठीकु आहे न। थोरो खाओ, सही खाओ, ठीकु आहे न, ऐं पंहिंजी जेको आहे न तव्हां ख़ुशि आहियो, तव्हांजो सॼो घराणो ख़ुशि आहे। ज़बरदस्त जी। मां वर्ल्ड हेल्थ डे ते हेल्थ लिटरेसी सां रिलेटेड इहो ई चवंदमि त तव्हांजी बॉडी कोई बि अहिड़ो निशानी जेको ज़ाहिर करे थी उनखे इग्नोर न कयो। जीअं मशीन आहे, अगरि उनमें कोई गड़बड़ ईंदी आहे, उहा आवाज़ कंदी आहे, असां सम्झी वेंदा आहियूं त हिन मशीन खे रिपेयर जी ज़रूरत आहे, पर जॾहिं असांजी बॉडी पाण चवंदी आहे त रिपेयर जी ज़रूरत आहे, डॉक्टर खे ॾेखारण जी ज़रूरत आहे, इग्नोर कंदा आहियूं। त इग्नोर न कयो, पंहिंजी बॉडी में कोई बि सिम्पटम थिए थो फ़ौरन डॉक्टर खे ॾेखारियो। अगरि उनमें कोई गड़बड़ नथी निकिरे त वधीक सुठी शइ, एटलीस्ट इत्मिनान त ईंदो त को बि शइ न आहे। त वर्ल्ड हेल्थ डे ते इहो ॾिसो त पंहिंजी बॉडी जेको बि चए थी उनखे ज़रूरु डॉक्टर खे ॾेखारे करे कंफर्म कयो त भई जेको आहे कोई गड़बड़ त न आहे, ॿी का अहिड़ी बीमारी त न आहे जंहिंखे ट्रीटमेंट जी फ़ौरन अर्ली स्टेज में ज़रूरत आहे। ज़बरदस्त। त इन ई करे मां चवंदी आहियां त जॾहिं बि काई बि शइ महसूसु कयो था त सिधो डॉक्टर सां पंहिंजे कंसल्ट कयो ऐं जेके लैब इन्वेस्टिगेशन्स हूंदियूं आहिनि, जेके असां अक्सर करे न कराईंदा आहियूं, कुझु अहिड़ियूं टेस्टूं हूंदियूं आहिनि जेके असांखे कराइणु ज़रूरी आहिनि, त लाज़मी करायो। ऐं मां त चवां थी त हर 6 महीने करायो त बहितरु आहे। उन सां इहो आहे त तव्हांखे पंहिंजी सिहत जे हवाले सां बि ख़बर पवंदी। सो इनशाला ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं। वेंदे वेंदे सूरज भाउ खां जेको आहे गानो ॿुधंदासीं। तेसीं ताईं मुंहिंजी तरफ़ां ऐं मुंहिंजी समूरी टीम जी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़ जी। जिंदगी में का घड़ी सुखी न मिली। समूरी जिंदगी में का घड़ी सुखी न मिली। समूरी सुकून दिल
चेहरे ते शर्मसार नया पंहिंजे बेवफ़ा चेहरे ते शर्मसार नया पंहिंजे बेवफ़ा चेहरे ते शर्मसार नया लॻे तो शहर में हुनखे का आरसी न मिली लगे तो शहर में हुनखे का आरसी न मिली सदाई दर्द मिलियो सदाई दर्द मिलियो कॾहिं ख़ुशी न मिली समूरी ज़िंदगीअ में का घड़ी सुखी न मिली हज़ारे जल परियूं ज़ाहिद मिलियूं जवानीअ में हज़ार